Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांजे बाबा साईं जो ख़ैर। बाबा खबर खुश होंदे ए त हवाल भला खैर में पंध पियो हां यो बाबा साईं ए बाबा या न छॾियई सिधी ॻाल्हि कर बाबा कहिड़ो कमु आहे हा शाबाश मां हिकु अर्ज़ु खणी आयो आहियां। ओहो मथे जा सूर ॿुधाए बिखणी छा ॻाल्हि आहे बाबा पहिरियों हिकिड़ो वाइदो कयो मां हथ ॿधी अर्ज़ु थो कयांव त मूं ते नाराज़ न थींदव ऐं मूंखे बख़्श करे छॾींदव। बाबा पहिरियों ॻाल्हि त कर आख़िर इहो कहर कयो कहिड़ो थी जो चए थो मूंखे अॻु में ई माफ़ कयो ॿुधाए त सही। बाबा साईं असल में इहो वरी इहो अलाए छा हे छा पोइ हीअं इन खां मथे त हल ॻाल्हि कर बाबा साईं हिकु त वरी वाइदो कयो नाराज़ त न थींदव न। मां चवां थो जेका ॻाल्हि आहे ॿुधाए न त टंगो टाली कराए थो खणाए उतां खां ॿाहिरि सुनाईंदो छा चओ छा ॻाल्हि आहे। रईस दरअसल ॻाल्हि इहा आहे त पंहिंजो नाराज़ त कोन थींदव न। अरे रिचिबा ॻाल्हि सही सही करे थो या घुरायां लकुण या घुरायां ॾातू पर खई बटे लठूं न रईस लकुड़ घुराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे असल में तव्हांजे घर जूं खटूं ठाहिणियूं आहिनि। ख़ुदा जी का मार पवंदई अरे रे इन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे खटूं ठाहींदे या खटूं भञंदे जो मां नाराज़ थींदो इन करे जो सुभाणे असांखे वांध काई कोन्हे मूं सोचियो त तव्हांखे चई छॾियां असां ॿिए ॾींहुं अचूं रईस नाराज़ न थीजो। अरे ठीकु आहे अॼु खणी न अचिजांइ सुभाणे अचिजांइ पर मां ॿुधाए थो छॾियां शाहिद साण वठी अचिजांइ हिते वरी पोइ न कजां हल वञ। हा रईस वठी ईंदुसि पोइ मां हलां। दरिया अचरिया मथे में लॻी विया आहिनि अलाए छा ख़बर वाह जो सोघो थियो आहे हाणे जे रही सघे ॻाल्हि थो करी तॾहिं बि फासे थो जे नथो कया तॾहिं बि फासा थो हाणे ख़बर वञे त काॾे वञे हेॾा बाहि होॾा पाणी हेॾा बाहि हेॾा पाणी मरी वए ख़बर न लालच जे चकर में असुल अहिड़ी थी कावड़ अचे जो साहब ॾातू हाज़िर आहे बाबा। ॾातू रेस बच्चल खान जो न्यापो आयो आहे ऐं उन तुंहिंजी ज़मानत ॾिनी आहे तॾहिं त तोखे छॾियां। महिरबानी साहब। पर ॾातू इहो ज़रूरु यादि रखजांइ त मां ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहियां हिते मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमुन खपे ऐं हा जेकॾहिं तुंहिंजे तरफ़ां वरी का शिकायत आई त FIR कराए सिधो सेंट्रल जेल मोकिलींदोसांइ ऐं हाणे तुंहिंजे मथां का बि रिआयत कोन थींदी इहो यादि रखजांइ। साहब यकीन कयो असां ॾिगायूं छॾे विया आहियूं इज़त जो रोज़गार था कयूं जॾहिं इहे कम कंदा हुआसीं न साहब त रेल ऐं जेल जी परवाह न हूंदी हुई पर हाणे ज़मानो ॾिठो आहे चोरियुनि में कुझु बि न आहे ॾींहं ई राति जो सुकून बर्बाद आहे साहब इन करे इहे सभु छॾे इज़त जे रोज़गार जो वाइदो कयो मुंहिंजे तरफ़ां साहब तव्हांखे का बि शिकायत न मिले। हा बाक़ी जेकॾहिं को अची मुंहिंजे ख़िलाफ़ तव्हांखे बरगलाए थो वञे त तव्हांजो कमु आहे त हक़ीक़त ॼाणो बाक़ी हरू भरू जी ख़बरुनि ते कंहिंखे अंदरि न आहे कबो साहब। ईअं त असां बि कोन कंदासीं ॾातू। पोइ साहब मूंखे जल्द ठीकु आहे तूं भली वञ पर बच्चल खान खे असांजी तरफ़ां सलाम चई छॾिजे। हा साहब हितां सिधो ॻोठ वेंदुसि कपिड़ा मटींदुसि ऐं बच्चल खान खे तव्हांजा सलाम ॾेई पोइ ॿिए हंधि वेंदुसि ठीकु आहे भाउ। ॾातू खान मिड़ई असांजे मानड़ी पार थो चई वाह। अरे यार नज़ीर तूं मानीअ मां गुआ छा खोड़ मानियूं चङो साईं सलाम। साहब चवंदा आहिनि त चोर चोरीअ खां वञे पर हेरा फेरीअ खां न वञे। नज़ीर वक़्तु ऐं हालात सख़्त जान खे बि मेड़ बनाए छॾींदा आहिनि। ॾातूअ में मूंखे मिड़ई सुधार थो नज़र अचे। मैं तेरी मां पक्को फ़ैसिलो करे छॾियो आहे त रईस बच्चल खान खे सभु सच थो ॿुधायां। ॿुधाइण त वियो हुई पोइ ॿुधाए अचीं सां न।
मैं तेरी घणी कोशिश कयमि त रही सघे सभु सच ॿुधायां पर हिमत न पई थिए। हाणे हीअं कर में तेरी तूं रईस बचल खान जे घर वञ उनखे सभु हक़ीक़त बयानु करे अचु ऐं ॿुध पंहिंजी कयल ग़लती जी माफ़ी बि घुरी वठीसि पोइ असांजी जान छुटंदी। मूंखे लाचार न आहे जो मां बचल खान जे घर वञी चवांसि त मां बेईमानी कई आहे। मैं तेरी मुंहिंजो दिमाग़ ख़राब करण वारी तूं आहीं। दिमाग़ तुंहिंजो पहिरियां सही हो जो हाणे ख़राब थियो आहे। तुंहिंजो दिमाग़ हाणे मां पाण ठीकु कंदुसि। तोखे वण ठाही ॿधिए ऐं वण में हर दफ़ो पाणी त की नाथनि में तुंहिंजा माकुड़ा घिरी वञनि। इहो हर वक़्तु ढिजारींदो न कर मूंखे। तूं असां लाइ सियाणो नथी। हिन घर खे तो त असां लाइ दोज़ख करे छॾियो आहे। किरायो त असां ॾियूं हा ऐं रहिया तव्हां हिते पिया आहियो। हाँ मां दोज़ख थियो आहे हिन जन्नत जो घर खे। मूंखे न आहे ज़रूरत किराए जो। हाणे घर ख़ाली कयो निकिरो हितां निकिर। घर जॾहिं लिखी ॾिनो अथव त तव्हां ख़ाली कयो न असां छो ख़ाली कयूं। मैं तेरी हाणे ॾे मुंहुं हिन मश्करे सां। ख़बर तूं हिन ॾे कन्नी न ॾे वञी रहिस खे चओ त असांजी हिन मां जान छॾाए। तव्हां कहिड़ो बेज़ार थियो असां पाण तव्हां मां बेज़ार थियाऊं। कॾहिं था निकिरो हाँ कॾहिं छो निकिरी हितां। ए मूं तो बर्दाश्त कर जो हुआ तुम्हारो ॾाढो ठाऊ को बूथा रात तो खोली सॼे घर में धप थी अचे। वो छुड़ी रखा संजो माना हुआ चुप करणे। पिराणा दे ख़बर हेॾे काॾे पंधु पियो आहीं। छोकी फ़क़ीर बचल खान वारी ज़मीन काई अथऊं उते हिकिड़ो छप्पर ठाहियो आहे। संगत साथ वेल सवेल तती थधी उते वेहंदासीं। उन लाइ दिले मट जी ज़रूरत हुई सो विस पे कुंभर ॾे। पर फ़क़ीर तूं हिन रस्ते सां केॾे। मां पाण यार कुंभर ॾे पियो वञां चवांसि भला को ईअं का सुखड़ी ॾे। हा यार फ़क़ीर दिलनि जी ॼाण बि कुंभर खे। पिराणा यार हर माण्हूअ जो पंहिंजो पंहिंजो फल। हाणे ॾिस कुंभर आहे न उन खे दिले जी पूरी ॼाण हूंदी। बाक़ी पिराणा जेकॾहिं तोखे दुहिल कॾहिं बि खपे न कंहिंजे लाइ बि खपे मूंखे हुकुम कजां। ॾिसां त कहिड़ो माशूक दुहिल वठी ॾे। ऐं कुंभर खे इहो बि चवंदुसि बाबा तूं कारीगर आहीं तोखे दिलनि जी ॼाण आहे तूं ठाहीं बि पाण थो। चवांसि बाबा को सुठो दिलो मूंखे कढी ॾे। ईअं न थिए जो घर खणी वञा पियो दिलो टुमे वो तो पिराणा फ़क़ीराणीअ जी ख़बर अथई न। अदा ख़बर ॾे हाल अहवाल छा करे आहीं। अदाली मां मूंखां कुझु कोन थींदई। हाणे तूं ई का भलाई कर। दातू वारे मसले में मां तुंहिंजी जान छॾाई हुई हाणे हिन मसले में तूं मुंहिंजी जान छॾाए। अदा पोइ मूंखे छा करिणो आहे। हाणे ॿुध तूं रईस बचल खान खे सॼी हक़ीक़त वञी ॿुधाए वञी हुनजे पेरनि ते हथ रख ऐं ॿुधाए त असां लालच में अची वियासीं हाणे असांखे माफ़ी मिले। अदा ख़बर तुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं बचल खान वटि वञी पंहिंजी पुठीअ तां खल लाराए अचां। अदा रईस बचल खान एॾो ज़ालिम बि कोन्हे जो बीह करे तोखे उते कुटींदो। परेशान न थी तूं बिस्मिल्लाह करे वञेसि। अदा जेकॾहिं ज़ालिम न आहे त पोइ तूं छो नथो वञी। अदाली मां तोखे त ख़बर आहे मां दिलि जो कमज़ोर आहे मां उते ॻाल्हाए कोन सघंदुसि मूंखे ख़ौफ़ थो थिए। तोखे ख़ौफ़ थो थिए बाक़ी मूंखे तूं दिलेर सम्झी हिते आयो आहीं। मां बि तुंहिंजो भाउ आहियां जेतिरी दिलि तो में आहे ओतिरी मूं में आहे। अदाली मां लॻे थो त तोखे पंहिंजो भाउ ख़बर प्यारो कोन्हे। वारो कर वञ रही सॾे। अरे जे मूंखे कुझु थी वियो मां मरी वियुसि न त पोइ हिन मितेरीअ जो छा थींदो। हूअं त घणा ई तयार आहिनि सॼे ॻोठ में पर मूंखे हिननि सभिनि ते इहे जेके बि इहे साम्हूं बि वेठा आहिनि मूंखे हिननि ते अहिड़ी थी कावड़ अचे जो। अदा मां जो वेठो आहियां ठीकु आहे मां सोचां थो त मूंखे छा करिणो आहे। ॿियो कुझु न कर
बसि वञी रईस बचल खान जे पेरनि ते हथ रखी माफ़ी वठीसि। बाक़ी हिन रोलूअ ढोलूअ खे त मां अहिड़ो रंधे सां सिधो कंदुमि जो पाण ई सही थी वेंदा। मूंखे त अहिड़ी थी कावड़ अचे न ॿिन्हिनि ते जो दालीमा कावड़ त मूंखे तोते बि ॾाढी थी अचे, पर छा कयां, वॾो भाउ थी वियो आहियां, न त काराईअ सां पूरो कयां आहियां। छॾे ई त मारे अधा, छा कयां थो पिलो, अलाह साईं मालिक आहे। मां त ॾे त ख़बर ख़ैर त आहे। मसद करम खान जा माण्हू मुंहिंजे पुछां पिया ऐं हा मुंहिंजे नाले न पुछनी जजान घर में कोन्हे को। तोखे वॾो लाचार हुयो करम खान जे कच्छ में वेहण जो। दुनिया खे ख़बर आहे कारियर नाग पंहिंजो वेर ख़त्म करे सघे थो, पर करम खान न। तोखे कहिड़ो लाचार हो हा जो हुन जे कच्छ में वञी वेही रहे। हाणे लोड़ त ख़बर पवई। मसद जेको थियो न उनखे दरगुज़र कर। हाणे मां पाण करम खान खां पासीरो आहियां ऐं हा पोइ बि मुंहिंजी जान कोन छॾनि। जेसीं ताईं इहो करम खान तोखे वॾी खॾ में न उछलींदो न तेसीं ताईं तुंहिंजो पीछो कोन छॾींदो। मसद हाणे तूं मूंखे सलाह ॾे त मां छा कयां? छा वरी छा कंदे? हाणे पंहिंजे लाइ कफन वठी रख। मसद मां मज़ाक कोन थो कयां। मज़ाक मां बि नथो कयां। मूंखे इहो त ॿुधाए करम खान अॼु ताईं कंहिंसां चङाई कई आहे जो तोसां कंदो? मां सां त मां बि करम खान ॾे वेंदुमि, हू मूंखे ख़ासि माण्हू कंदो, मूंखां परे न कंदो। पर यार मुंहिंजी इहा तबियत आहे त अहिड़े ज़ाल माण्हुनि खां मां परे भॼी वेंदो आहियां। मां सां त हाणे मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। बाबा जेतिरो हिन ज़ालिम माण्हुनि खां पासीरो रहंदे न एतिरो तुंहिंजे लाइ बहितर थी, सम्झई? ढोलू, जेकर मां चवां त असां तोसां धोखो कयो आहे त पोइ तूं असांखे माफ़ कंदे? ॻाल्हाई छा थो? धोखो त कयो थी ॿियो छा कंदे? हा मुंहिंजो हिकिड़ो ॻाल्हि ॿुध, इन धोखे जो तोखे सज़ा ज़रूरु ॾींदसि मां। मता दिलि में ख़ुशि हुजे। हा अलाए घणा ॾींहं थी विया आहिनि त ॾंदण कोन ॾिनो अथई, वात में धप हिते थी अचे मूंखे। भागा मां तोसां ॻाल्हायो जो तूं विच में थो ॻाल्हाई, अहिड़ी थी कावड़ अचे जो। अरे चवीं छा थो? ढोलू केर त मां केर? मां ढोलू जो मामू आहियां। मां तोखे हर हाल में टंगराईंदुसि उबतो ॾिसजां तूं मूं लाइ घणो सियाणो न थी। अरे तूं बि मुंहिंजे लाइ घणो सियाणो न थी। चुप कर चवां थो। छा कजे तूं? अहिड़ी कावड़ थी अचे। छॾो छेड़ो चकू ना है। छॾो मामा चाचा खबर हां तो चवाई मूंखे न चल, तूं बि अचो हिन खे सचो ॾियूं है। हाँ छा ते चिता थिया आहियो जो तव्हां हिनखे ॿई ॼणा गॾिजी पिया कुटियो? चाची मां त छॾायां पियो, हे ॿई पिया विढ़नि पाण में। ही त ठग इन ठग खे त ज़रूरु सज़ा मिलंदो। चाची जो मां चवां थी तूं असां लाइ घणो सियाणो न थी, न त मां हींअर ई बचल खान खे वञी तुंहिंजी शिकायत थी कयां। वारो कर में तेरी वारो कर, हाणे इन कम में देर न कर। मूंखे घर में सहन ई कोन था। जेॾी महिल बि घर में मूंखे अकेलो था ॾिसनि न, ॿई ॼणा ईअं बसि शुरू था थी वञनि। मूंखे हिननि ॾाढो कुटियो अथई, चवाए थो त हिनखे वेलण सां कुटीसि। चाची मां न ही मुआरा मामू रोलू। मां तोखे बि सुञाणा, हिन रोलूअ खे बि चङी तरह सुञाणा। हींअर जेकॾहिं मुंहिंजे मुड़ुस मथां हथ खयो अथव न त पोइ मूंखां बुरो केरु न हूंदो। मां चवां थी वेलण सां ॿिन्ही जा मुंहुं चिॿा न कयां न त मूंखे मितेरी न चइजो। माना या चङाई छुटी जो छॾायो मांसि। तेरी हिनखे घणो कुटिजाए, मूंखे ॾाढो कुटियो अथई। ॾाढो कुटियो अथई ऐं बि तूं डांस कोन कुटींदो मई। तव्हां ॿिन्ही खे हिकु ख़ासि कम जे लाइ मूं हिते घुरायो आहे। हुकुम कर भाऊ सादिक, तो लाइ जान बि हाज़ुर आहे। सोढल असां टिनी खे मुंहिंजे ॻोठ मां चोरी करणी। भाऊ सादिक तो कॾहिं खां चोरी शुरू कयूं आहिनि? इहा चोरी मां कंहिंजी मिट्टी पलीत करण लाइ पियो कयां। जेकॾहिं सुभाणे तूं ज़ाहिर थी पई त ज़ाहिर थियण जो सवाल ई पैदा नथो थी सघे। ॻाल्हि कसा में एतबार ते पहुचे त पोइ मूंॾा कंहिंजो शक ई न वेंदो। शक केॾांहुं वेंदो इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे। जेका तुंहिंजी मर्ज़ी भाऊ सादिक, भला इहो कमु कॾहिं करणो आहे? माजरात ऐं सुभाणे ताईं ताड़ कयां थो।
मां सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि कमु कॾहिं करणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा ॿुधो, कासाईअ सां बि ॻाल्हाए छॾियो ऐं ढोर खे ॿाहिरां ई कोहराए छॾिणो आहे त जीअं ढोर जो मालिक खे न खुर हथ अचे न ई पुछ हथ अचे। ऐं मुंहिंजे यारनि खे बि ख़बर पए त चालूं कीअं हलबियूं चालियूं। ठीकु आहे भाउ सादिक, सुभाणे किथे मिलणो आहे? हिन वक़्त ते हिते ई अची वञिजो। ऐं हा, कोशिश कजो त जीअं असांजे ॻोठ जो को बि माण्हू तव्हां ॿिन्ही खे न ॾिसी वठे। इन लाइ तू बेफिक्र रह भाउ सादिक। चङो था ख़बर, आऊं भला वञा तो रईस बचल खाने जी उताक ते, पर ॿुध इहो न थिए जो कार्ड जी मूंखे उते विहारे छॾियई, तूं इहो ॿुधी खणी आ करी ॿेली पोइ वारी कजा, मथां भॼी न वञा। हा अदाली मां चरियो थियो आहियां छा? मां तोखे मुसीबत में विझी ईअं आ कंदुसि, असुल अहिड़ी थी कावड़ अचे तो ते जो। इहो भला ॿुधा त पोइ मुंहिंजे ॿधिजी वञण खां पोइ तो छा सोचियो आहे, छा कंदे? मितेरी खे वठी रईस बचल खाना जे घर ते धरणो हणी वेही रहंदासीं। जैसी ताईं तो मां इहो रईस हथ न कढंदो न, ॿाहिरि दर ते वेही वॾी वॾी दाहूं कंदासीं, ओ लीमे खे आज़ाद कयो, लीमे खे आज़ाद कयो। जे पोइ बि बचल खाने मूं मां हथ न कढे त पोइ छा कंदे? पोइ को न को बिलो कंदुसि, तूं घबराए न। हल हाणे हल, मुंहिंजी दुआ आहे तोखे, हल वञ हाणे बचल खाने खे ॿुधाए वञी सभु कुझु, मुंहिंजी जान छॾाए। राति ॾींहुं असुल सुकून ई फिटो पियो आहे। अदा ख़बर तुआरी हालत मुंहिंजी बि आहे, मूं त मुर्शिद जी दरगाह ते मिठाई बि बासी आहे, रुगो हिन चकर माफ़ी मिले जान छुटे, वरी ज़िंदगी भर अहिड़ो कमु कोन कबो था। मूंखे उम्मीद आहे त रब पाक भलाई कंदो, बस मुंहिंजी दुआ तोसां गॾु आहे। वञ हाणे, वञ रईस बचल खाने खे ॿुधाए वञी। पोइ सच में वञा? बाक़ी हीअ ॻाड़ी मां छाजे लाइ हई, हाणे वञ बि। ठीकु आहे त वञा थो, तूं बि दुआ कजा त ख़ैरु थिए। अञा घणी दुआऊं कया आहिनि, हाणे वञ बि खणी, वञ वञ, अलाह पाक सणई कंदो। हल वञा थो, वञा। बाबा साहिब, अदा ख़बर लालच में अची बेईमानी जो सोचो ऐं रोलो जी जगह पंहिंजे नाले ते कराए छॾी। अरे रे, दिल त चए थी ते जो हिते ईअं घुटो ॾेई साह नी पूरे कढी छॾिया आहिनि। बाबा साहिब मूं बेईमानी नाहे कई, अदा ख़बर कई आहे। अरे रे, वॾी बेईमानी कई था। ठीकु आहे, वञा थो ख़बर बि बेईमान आहे, पर एॾो न जेॾो तूं आहे, या सॼी सलाह हुनखे तो ॾिनी आहे। बाबा साहिब हिन ग़लती जी माफ़ी ॾियो, ॿीहर अहिड़ी ग़लती कोन थींदी। वाह जो ॿई भाइर लालची ऐं बदमाश निकिता हो। अड़े ॾे हुन वीचारी जेको आहे सो सादिक वारी ॼाणी, सॼी तव्हां बदमाशनि खे ख़बर ही, सॼी ॻाल्हि लिकायव। केतिरो अरसो त असां जेको आहे सो परेशान थियासीं, वरी वरी ढोलू ऐं रोलू, वरी हुननि सां बेईमानी। ठीकु आहे तव्हांजो बेईमानीअ जो? पुट हिन ॻाल्हि जी तव्हांखे सज़ा त ज़रूर मिलंदी। ॿीहर अहिड़ी ग़लती कोन कंदासीं, बसि रुगो ही चकर माफ़ी ॾियो। माफ़ी मूंखां न, रोलू ऐं ढोलूअ खों वठो। ऐं हुन वॾे ठग खपड़ खे बि वती अचिजां, हिते अचिजो। जे न आयो त सुभाणे मां पाण अची तव्हांजे घर तव्हांखे ठुलनि सां ॿधी बूट ई बूट मथे में हणंदोमांव।
बधी हित खणी दो बाबा वनी बिनी के चओ तो सुभाणे बच्चल खान घुरायो अथव शाबाश ठग कई जाए जा बई भाइर हिक ॿिए खां ज़ोर तव्हांखे पुट हाणे मां सुधारींदुसि मां सम्झी छॾियो हलो हाणे लाइ गोड़ सुभाणे ते अचिजो हल हल बड़ी आसी रईस मूंखे उबतो करे कुटी छॾींदो ख़बर मारा छॾी यार यार पीराणा जेको तो ॾस ॾिनो न उन ते अमल कयां थो पर मूंखे इहो त ॿुधाए तूं हिते कीअं गुलाब खाना मां बावेल सवेल पिड़ीअ में चक्कर ॾींदो आहियां पोइ जेको ढोर चढ़ी वियो रुख ऐं ॿ रुपया रोज़ी मिली त वठंदो बि आहियां ऐं ॾींदो बि आहियां इन जो मतिलब त तूं बि माल जी ॼाण सुञाणे रखे थो हा अदा इहो कमु मुश्किल न आहे यार पीराणा मञा थो तव्हांजे लाइ मुश्किल न आहे पर यार मूंखे त धपो ई कोन थो पवे ही ढोर घणे जो आहे ही घणे जो आहे घणे वठां यार हाली त मुंहिंजो दिमाग़ ई कमु कोन थो करे 2-3 ॾींहं तकलीफ़ थींदी 2-3 वापार कंदे न सॼे अघ खे सम्झी वेंदे बाबा इन जे करे त पिड़ीअ ते आयो आहियां तो को ॾिसां वासाण तो ॻाल्हि सम्झ में अचे हाणे चक्कर ॾियूं था माल चुकायूं था तूं गॾु हूंदे त तुंहिंजो बि तजुर्बो थींदो हाणे हीअं कर यार तूं बि रोज़ी कर मां बि मालदार ॾिसां थो जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में आई त ठीकु आहे न त पोइ निकिरंदा हितां अबा नफ़ो नुक़सान वापार जो कमु हूंदो आहे कॾहिं लाह कॾहिं चढ़ा इहे कम हूंदा आहिनि बाबा मालिक भलाई कंदो हला चङी कंदो अचो त हलूं हाणे हली अचो हल बोलो समझो इन जनरी ते लता जीओ तई दिस सही ये फरफोट मचियो तन परेशान थिया त याने मामा मूं त गरीब समझी इन्हनि सां चङाई कई ऐं हिननि ई मूंसां धोखो कयो अदा ख़बर समझ त पाण हथी का थी आसी सुभाणे पाण ॿई उते उपता टंगियल हूंदासीं अदाली मां तोखे मोकिलियो हुम त वञी रईस बच्चल खान वटि असांजी जान छॾाए तूं वरी असांखे उबतो टंगराईंदे मूंखे त अहिड़ी थी ख़बर अचे जो बस बच्चल खान को तव्हांखे कुहंदो कोन मूंखे जेकॾहिं कुझु चवणो हुजे हा त अधे लीमे खे छॾे आ छा अहिड़े तव्हां ॿिन्ही खे 2-3 दड़का ॾेई मोकिलींदो ॿियो छा बोलो अच ॿुधूं त सही तेने शैताननि आख़िर सलाहूं करियूं ठाहियूं अचु मां अचु पंहिंजो घरां घुमंदा थी वॾा पेर करे अचु घणो ख़ुशि न थियो ॿई ॼणा सुभाणे तव्हांखे बि घुरायो बचल खान ऐं असांखे बि घुरायो अथसि पोइ उते ख़बर पवंदी हा चयो अथई त सुभाणे ॿिन्ही धुरनि खे उबतो टंगे खल लाहींदो सान हा मामा ॾिसी थो ॿार खे टेजारे थो तूं ॿार आहीं त पोइ असां वरी कहिड़ा जवान आहियूं इन्ही मसइले खे इते ई ख़तमु कयो तव्हांजी जॻह तव्हांखे आई हाणे रईस बचल खान खे चई अचो त असां पाण में ठही विया आहियूं कीअं ताली मां वॾो साईं सियाणो तो रोलूअ खे तो मुझाई उहा त पुट सुभाणे ख़बर पवंदो न रहित वक़्त केरु तो बि तो टंगिजे केरु तो पादर खाए ऐं कांजो तो जान छुटे तव्हांखे कुझु न थियो त भाई इन्हनि खे बि कोन ईंदी ऐं असां पाण तव्हां मां बेज़ार आहियूं तॾहिं ई घर ख़ाली था कयूं ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।